छोड़ चुकी थी मैं। अच्छा, छोड़ चुकी, तलाक दे चुका है वो तुम्हें? कब दिया था तलाक? वो मुझे छोड़ के चले गए थे। कब? 2019 के, मतलब इनसे बात करते ही। सचिन से कैसे प्यार हुआ? कहाँ मिले? पबजी में सर। पबजी में? सिंध जे शहर कोटड़ी जी वासिण जेकबाबाद में पढ़ियल चइनि ॿारनि जी माउ सीमा जखराणी भारतीय नौजवान जे इश्क में टिनि मुल्कनि जूं सरहदूं लताड़े भारत वञी पहुती ऐं पंहिंजे प्रेमी सचन सिंह सूदो गिरफ़्तार थी वई। ॿुधायो पियो वञे त सीमा पंहिंजे मुड़ुस जो कराची वारो घर नीलाम करे पाकिस्तान मां परॾे हली वई। सीमा ऐं सचन जे अनोखी प्रेम कहाणीअ ते ॿिन्ही मुल्कनि जो अवाम हैरान आहे। सीमा ऐं सचन सिंह जो चवणु आहे त हुननि जी ऑनलाइन पबजी गेम वारी ऐप ते दोस्ती थी ऐं ॿिन्ही खे हिक ॿिए सां इश्क थी वियो। सीमा सचन सिंह जी मदद सां जहाज़ रस्ते पहिरियां दुबई ऐं दुबई खां पोइ नेपाल जे शहर खटमंडू पहुती। खटमंडूअ मां सचन सिंह सीमा खे संदसि चइनी ॿारनि सूदो हिक बस ज़रिए खणी भारत में दाख़िल थियो। भारतीय रियासत उत्तर प्रदेश जे शहर ग्रेटर नोएडा में दाख़िल थियण ते भारतीय पुलिस खेनि गिरफ़्तार करे वरितो। भारतीय पुलिस जो चवणु आहे त सीमा वटां पाकिस्तानी पासपोर्ट, सुञाणप कार्ड, पहिरियां शादीअ जा दस्तावेज़ ऐं 5 मोबाइल फ़ोन मिलिया। पुलिस खे शक आहे त सीमा का प्रेमिका न पर पाकिस्तान जी का वॾी जासूस आहे। भारतीय नौजवान सचन सिंह ऐं सीमा पुलिस खे अपील कई आहे त खेनि शादी करण जी इजाज़त ॾिनी वञे, पर पुलिस सचन, सीमा ऐं सचन जे पीउ खे जुडिशियल रिमांड ते जेल उमाणे छॾियो आहे। सीमा जी दरख़्वास्त ते संदसि ॿार बि साणिस गॾु जेल में उमाणिया विया आहिनि। सीमा अगई शादीशुदा आहे ऐं संदसि जेकबाबाद वासी मुड़ुसु गुलाम हैदर सऊदी अरब में मुलाज़िमत कंदो आहे। गुलाम हैदर जो चवणु आहे त सीमा सां 2014 में पसंदि जो परिणो थियो हुयो। हूअ मुंहिंजो घर खपाए दुबई खां भारत निकिरी वई आहे। गुलाम हैदर पाकिस्तानी सरकार खे अपील कई आहे त खेसि संदसि ॿार वापसि ॾियारिया वञनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। मैं पाकिस्तान गवर्नमेंट से अपील करता हूं कि मेरे बच्चों को, मेरा घरवाली का नाम सीमा, मेरा 4 बच्चे, एक बेटा 3 बेटी, इंडिया में किसी लड़की से बात करके पबजी के हिसाब से वो चले गए थे, किसी ने बरगलाया। मैं पाकिस्तान गवर्नमेंट को पुरजोर अपील करता हूँ मेरे बच्चे मेरे हवाले करें। सीमा ऐं संजय जी अनोखी प्रेम कहाणी ॿुधी सभु इहो ई सवाल करे रहिया आहिनि त छा इश्क वाक़ई अंधो थींदो आहे? उन्हें छोड़ चुकी थी मैं। अच्छा, छोड़ चुकी, तलाक दे चुका है वो तुम्हें? कब दिया था तलाक? वो मुझे छोड़ के चले गए थे। कब? 2019 के, मतलब इनसे बात करते ही। सचिन से कैसे प्यार हुआ? कहाँ मिले? पबजी में सर। पबजी में?